मैं सिंध की वो बेटी हूँ कि जिसने अपने बाप, दादा और चचा का जनाजा एक ही दिन में उठाया। मैं 6 सालों से इंसाफ के लिए मारी मारी फिरती रही हूँ। मेरी जान को शदीद खतरा लाहक है। मुझे थ्रेट किया जा रहा है, मुझे हरास किया जा रहा है। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कराया हूँ। मेरो बाप चांडियो पंहिंजी हयाती ख़तरे में करार ॾेई छॾी। वीडियो बयान भी जारी कयो वियो आहे। वीडियो पैगाम में उमेर बाप जो चवणु आहे त ज़िंदगी खे ख़तरो आहे। कुछ भी थियो त ज़िम्मेवार DIG लाड़काणो हूंदो। हुन चयो त जवाबदार अली गौहर जे पुट खे SHO मुक़ररु कयो वियो आहे। संदसि चवणु हो त SHO कंबर जी मुक़ररी जी जांच कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए पासे लाड़काणो पुलिस उमेर बाप चांडियो जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ मां असां शेयर कराया आहियूं। उमेर बाप चांडियो पंहिंजी हयाती ख़तरे में करार ॾेई छॾी। वीडियो बयान भी जारी कयो वियो आहे। वीडियो पैगाम में उमेर बाप जो चवणु आहे त ज़िंदगी खे ख़तरो आहे। कुछ भी थियो त ज़िम्मेवार DIG लाड़काणो हूंदो। हुन चयो त जवाबदार अली गौहर जे पुट खे SHO मुक़ररु कयो वियो आहे। संदसि चवणु हो त SHO कंबर जी मुक़ररी जी जांच कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए पासे लाड़काणो पुलिस उमेर बाप चांडियो जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। आज मेरा ये वीडियो पैगाम IG सिंध पुलिस रिफत मुख्तार साहब के नाम है। IG साहब, मैं सिंध की वो बेटी हूँ कि जिसने अपने बाप, दादा और चचा का जनाजा एक ही दिन में उठाया। मैं 6 सालों से इंसाफ के लिए मारी मारी फिरती रही हूँ। मेरी जान को शदीद खतरा लाहक है। IG साहब, आपकी पुलिस की जानिब से मेरा केस खराब करने की कोशिश की जा रही है। मुझे थ्रेट किया जा रहा है, मुझे हरास किया जा रहा है। SHO इमदाद चांडियो, जिसका वालिद मेरे केस में अक्यूज्ड है, जेल कस्टडी में मौजूद है, और सरदार चांडियो वो भी इसी सेम केस में, ट्रिपल मर्डर केस में अक्यूज्ड है। तो उसी SHO को सरदारों के होम डिस्ट्रिक्ट में किसने पोस्टिंग दिलाई है? आप जरा इस पे गौर करें। जी नाज़रीन, एक दफ़ो ॿियो मथे आगाह करे आहियूं। मेरो बाप चांडियो पंहिंजी हयाती ख़तरे में करार ॾेई छॾी। वीडियो बयान भी जारी कयो वियो। वीडियो पैगाम में उमेर बाप जो चवणु आहे त ज़िंदगी खे ख़तरो आहे। कुछ भी थियो त ज़िम्मेवार DIG लाड़काणो हूंदो। हुन चयो त जवाबदार अली गौहर जे पुट खे SHO मुक़ररु कयो वियो आहे। संदसि चवणु हो त SHO कंबर जी मुक़ररी जी जांच कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए पासे लाड़काणो पुलिस उमेर बाप चांडियो जा इल्ज़ाम भी रद्द करे छॾिया आहिनि।